Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. और अगर आज तक ना सिर्फ दहशतगर्द हमला कर सकते हैं मगर इंतहा पसंदी की बात भी कर सकते हैं तो फिर हमारा नेशनल एक्शन प्लान भी नाकाम है। हमारे मुल्क में जो दहशतगर्द है उनका कमर अभी तक नहीं टूटा है, लेकिन हमारा रियासत का नाकामी है कि अगर बैरून मुल्क का साजिश कामयाब होकर हमारे मासूम शहरियों को कत्ल करवा रहे हैं। मैं नहीं कह रहा हूँ कि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को इंसाफ दिलवाए, मैं कह रहा हूँ कि मेरा शहीद मजदूर जो अपना मजदूरी करते हुए उसका गला कटाया जाता है उसको जरूर इंसाफ दिलवा दो। खुदारा आओ, रियासत का काम है अपने लोगों को तहफ़्फ़ुज़ देना। रियासत माँ की तरह होती है। मुझे एहसास है इस चीज़ का कि इस माँ ने आपका हक अदा नहीं किया। हिम्मत करें और चल कर आएँ और इनकी दाद रसी करें। मैं इमरान खान साहब को ये कहना चाहती हूँ कि ये लाशें रख के आपके मुंतज़िर हैं। इनकी जो तकालीफ हैं, इनकी जो लाशें हैं, उससे क्या आपकी ईगो बढ़ी? पाकिस्तान अहिड़ी धरती आहे जिते शहीदन खे भी एहतजाज करणो पवंदो आहे। हिते हर शइ महांगी ऐं आवाम जो रत सस्तो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कोयटा में धरणे दौरान ॻाल्हियूं। बिलावल चयो त दहशतगर्द हमलनि मां साबित थियो त नेशनल एक्शन प्लान नाकाम आहे ऐं अञा ताईं दहशतगर्दनि जी चेल बि नाहे टुटी। इहा रियासत जी नाकामी आहे त ॿाहिरि मुल्कनि मां पाकिस्तान में दहशतगर्दनि खे मदद मिली रही आहे। मरियम नवाज़ चयो त 5 ॾींहं गुज़रण बावजूद वज़ीर आज़म इमरान खान हज़ारा बिरादरी के आथत ॾियण लाइ नाहे पहुतो। मुतासिर कुटुंब लाश रखी अवां जो इंतज़ार करे रहिया आहिनि। रियासत मां जीअं हूंदी आहे पर अफ़सोस आहे त उहो हक़ अदा नाहे कयो वियो। असां मचसानीअ ते सियासत नथा कयूं। मरियम नवाज़ वज़ीर आज़म सां मुखातिब थींदे चयो त जेकॾहिं अवां ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम थी विया आहियो त पोइ बि हिमत कयो, कोयटा अचो ऐं मुतासिरनि खे आथत ॾियो। बलोचिस्तान हुकूमत मचसानीअ जी जांच लाइ GIT जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि GIT खे वाक़िए सां गॾु लाॻापियल खातनि जी लापरवाही बाबति जांच करण जो टास्क ॾिनो वेंदो। वरी वज़ीर जाम कमाल जी सदारत हेठि इजलास दौरान मचसानीअ बाबति GIT जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि हंगामी इजलास दौरान मचसानीअ जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद तरफ़ां वज़ीर आज़म खे मचसानीअ बाबति ब्रीफिंग। कोयटा में हज़ारा बिरादरी तरफ़ां वज़ीर आज़म जी आमद खां अॻु पोरियतनि जा लाश दफ़नाइण खां इनकार। कोयटा बाईपास ते हज़ारा बिरादरी जो 5 ॾींहं बि लाशनि सूधो धरणो जारी। रत ॼमाईंदड़ सी दौरान धरणे में हज़ारा बिरादरी जूं औरतूं ऐं ॿार बि शामिल। कोयटा में मचसानीअ ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वापारियुनि तरफ़ां एहतजाज तौरु कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया। बलोचिस्तान जे मछ वारे इलाइक़े में हज़ारा बिरादरी जे 11 पोरियतनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। सिंध सूधो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मचसानीअ ख़िलाफ़ धरणा जारी। कराची में 19 मुख़्तलिफ़ जायुनि ते धरणनि सबबि ट्रैफ़िक मुअत्तल। नुमाइश चौरंगी, शाहराह फैसल, कामरान चौरंगी, नाथा खान ऐं ॿियनि इलाइक़नि में हज़ारा बिरादरी सां ॿधी जे इज़हार लाइ धरणा। शहरनि खे अच वञ में परेशानी। कराची एयरपोर्ट वेंदड़ रस्ता बंदि हुजण सबबि केतिरियूं ई उॾामूं देर जो शिकार। कराची ऐं लाहौर वेंदड़ उॾामूं बि मुअत्तल थी वियूं। इस्लामाबाद, लाहौर, हैदराबाद, घोटकी, नवाबशाह, कंडियारो, कशमोर, गाजी ख्वावर, कोठड़ी, ॼाम साहब ऐं ॿियनि शहरनि में बि धरणा। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे सॾ ते धरणनि दौरान हज़ारा बिरादरी सां ॿधी जो इज़हार। मचसाने में मुलविस रवाबदारनि खे जल्द अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो।
सिंध असेंबली पार्लिमानी सेक्रेटरीज़ जी पघारुनि ऐं मरातुनि में वाद जो बिल मंज़ूर करे वरितो। 25,000 रुपया पघार खणंदड़ पार्लिमानी सेक्रेटरीज़ खे बिल मंज़ूर थियण बाद 1,60,000 रुपया पघार मिलंदी। मादनियात खाते जे सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी तरफ़ां कारूंझर जबल ते खोटाई लाइ 6 कंपनीज़ खे लीज़ ॾियण जो एतराफ़। सिंध असेंबली जे इजलास में सवालनि जो जवाब ॾींदे शबीर बिजाराणी चयो आहे त इलाइक़े वासियुनि जे एहतजाजनि बाद कारूंझर ते खोटाई मथां पाबंदी लॻाई वई। कारूंझर ते 36 मिलियन टन ग्रेनाइट मौजूद आहे। मामले जी जांच लाइ जुड़ियल कमेटी रिपोर्ट तैयार करे वरिती। वॾे वज़ीर आॾो रिपोर्ट पेश कई वेंदी। सिंध असेंबली जे इजलास दौरान सवालनि जो जवाब न मिलण ते नुसरत सहर अब्बासी जो गोड़। सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी ऐं नुसरत सहर अब्बासी हिक ॿिए सां तेज़ थी विया। नुसरत सहर अब्बासी पुछियो त मादनी वसीलनि जी खोटाई बाबति स्कीम ते केतिरो कमु थियो आहे। स्पीकर चयो त तव्हां घर जी एड्रेस ॾियो, TCS ज़रिए रिपोर्ट उमाणी वेंदी। सिंध हाई कोर्ट कारूंझर जबल के आलमी विरसो करार ॾियण लाइ कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। कारूंझर जबल ते तहक़ीक़ जो बि हुकुम। चीफ सेक्रेटरी सिंध खे कमेटी में यूनेस्को ऐं सियाहत खाते सूदो ॿियनि शोबनि जे माहिरनि खे शामिल करण जो हुकुम। अदालत कमेटी जी रिपोर्ट 4 हफ़्तनि में तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट में कारूंझर जबल जी गैर क़ानूनी कटाई ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। The whole number of electors appointed to vote for President of the United States is 538. Within that whole number, a majority is 270. The votes for President of the United States are as follows. Joseph R. Biden, Jr. of the state of Delaware has received 306 votes. Donald J. Trump of the state of Florida has received 232 votes. The announcement of the state of the vote by the President of the Senate shall be deemed a sufficient declaration of the persons elected President and Vice President of the United States, each for the term beginning on the 20th day of January, 2021, and shall be entered together with the list of the votes on the journals of the Senate and the House of Representatives. The purpose of the joint session having concluded, pursuant to Senate Concurrent Resolution 1, 117th Congress, the chair declares the joint session dissolved. जो बाइडन अमेरिका जो 46हों सदर चूंडिजी वियो। अमेरिकी कांग्रेस जे गॾियल इजलास दौरान सदारती चूंडुनि में जो बाइडन जी कामयाबी जी तोसी। डेमोक्रेट पार्टी सां वास्तो रखंदड़ जो बाइडन 20 जनवरी ते अमेरिका जे नए सदर तौरु हल्फ खणंदो। कांग्रेस जे ऐलान बाद अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त चूंड नतीजनि ते इख़्तिलाफ़नि बावजूदु 20 जनवरी ते इक़्तिदार जी पुरअमन मुंतक़िली जो हामी आहियां। अमेरिकी सेनेट पेंसिल्वेनिया जी चूंड नतीजनि ते ट्रंप जे हामियुनि जा एतिराज़ बि रद्द करे छॾिया। अमेरिकी कांग्रेस जे गॾियल इजलास दौरान ट्रंप जा हामी आपे मां निकिरी विया। वॉशिंगटन में मुज़ाहिरे दौरान मछरियल माण्हू रुकावटूं ऐं सिक्योरिटी टोड़े कैपिटल हिल जी इमारत में दाख़िल। भंजरा ऐं चकरनि दौरान केतिराई पुलिस एहलकार ज़ख़्मी। औरत सूधो 4 ॼणा मारिजी विया। पुलिस 50 खां वधीक मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। वॉशिंगटन में छिकताण बाद 12 कलाकनि लाइ कर्फ्यू लागू। वॉशिंगटन DC जे मेयर एमरजेंसी में 15 ॾींहनि जी वाध करे छॾी। ट्विटर अमेरिकी सदर ट्रंप जा चिड़ ॾियारींदड़ पैगाम डिलीट करण बाद खेसि 12 कलाकनि लाइ ब्लॉक करे छॾियो। फेसबुक इंतज़ामिया तरफ़ां बे पॉलिसीज़ जी भञकड़ी ते ट्रंप जो अकाउंट 24 कलाकनि लाइ ब्लॉक। तवानाई बाबति वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन ताबिश गोहर उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त ताबिश गोहर व्हाट्सएप ज़रिए वज़ीर आज़म इमरान ख़ान ॾांहुं पंहिंजी इस्तीफ़ा उमाणी छॾी। ताबिश गोहर तवानाई जे शोबे में अहम किरदार न मिलण ते दिल बर्दाश्ता थियो हो। पीपल्स पार्टी तरफ़ां PTI अॻवाननि जे मुबैना करप्शन ख़िलाफ़ अदालत वञण जो फ़ैसिलो। सरदार लतीफ़ खोसा जी सरबराही में कानूनी माहिरनि ते ॿधल कमेटी क़ाइम। PP अॻवान नयर बुखारी चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी। कमेटी वफ़ाक़ी वज़ीरनि जे मुबैना करप्शन जी निशानदही कंदी।
पाकिस्तान तरफां फतेहबंद गाइडेड मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टम जो कामयाब तजुर्बो ISPR जो चवणु आहे त फतेहबंद 140 किलोमीटर ताईं हथियार खणी वञण जी सलाहियत रखे थो। कामयाब तजुर्बे सां हदफ़ खे निशानो बणाइण वारे पाक फ़ौज जी सलाहियत में इज़ाफ़ो थींदो। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां कामयाब तजुर्बे ते साइंसदाननि खे वाधायूं। सिंध सरकार के मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं सांगड़ ज़िलनि जे मुतासिर इलाक़नि मां 15 ॾींहनि अंदरि बरसाती पाणी निकाल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी के मुतासिर इलाक़नि जा दौरा करे आबादगारनि ऐं मक़ामी माण्हुनि खे थियल नुक़सान जो हज़ालो करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ इख़्तियार कयो त बरसात खे केतिरा ई महीना गुज़रण बावजूदि इंतिज़ामिया मुतासिर इलाक़नि मां पाणी निकाल नाहे कयो। मुतासिरनि जी दाहुनि बावजूदि इंतिज़ामिया हरकत में न आई। कराची में ज़ैन आफंदी जे क़त्ल वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। पुलिस जी शुरूआती जांच रिपोर्ट में फुर वाक़े में ज़ैन आफंदी जे मारिजण जी दावा रद्द। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल ज़ैन आफंदी जे घर में फुर जो वाक़ियो पेश न आयो हो। हथियाबंद ज़ैन आफंदी जे घर में दाख़िल थिया ऐं मुलाज़िमनि खां संदसि कमरे जो पुछियो, जंहिं बाद जवाबदार ज़ैन आफंदी जे कमरे में विया ऐं अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। पुलिस मूजिबि थी सघे थो त जवाबदारनि वाक़े खे फुर जो रंग ॾियण लाइ इहो तरीक़ो इख्तियार कयो हुजे। सिंध में कोरोना वधीक 17 मरीज़नि जो हयातियूं गिड़कायो वियो। 1265 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 2,22,999 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग अखर जारी करे छॾिया। गुज़िरियल 24 कलाकनि में 2,385 मरीज़ सिहतयाब। पंजाब में नवाज़ लीग जे MPA मुनिज़ा यामीन सती कोरोना विघे लाडाणो करे वई। मुनिज़ा यामीन रावलपिंडी मां औरतुनि जी मख़सूस सीट्स ते नवाज़ लीग जी MPA चूंडिजी वई हुई। कुझु अरसो अॻु कोरोना विघे खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। पंजाब जे वॾे वज़ीर तरफ़ां नवाज़ लीग MPA जे लाडाणे ते अफ़सोस जो इज़हार। कराची जी मक़ामी अदालत लियारी गैंगवार जे मुख्य किरदार उज़ैर बलोच खे 3 मुख़्तलिफ़ केसिस में बरी करे छॾियो। पुलिस उज़ैर बलोच ख़िलाफ़ हंगामनि ऐं पुलिस मुक़ाबलनि जे केसिस में सबूत पेश करण में नाकाम। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सबूत न हुजण जी बुनियाद ते उज़ैर बलोच खे 3 केसिस में आजो करार ॾिनो वियो आहे। जवाबदार ॿियनि केसिस में नामज़द न हुजे त खेसि आज़ादु कयो वञे। उज़ैर बलोच ख़िलाफ़ साल 2012 में हंगामनि ऐं पुलिस मुक़ाबलनि जा 3 मुख़्तलिफ़ केस दाख़िल कया विया हुआ। SSP सखर पुलिस जे मुबैना तशद्दुद में वकील मियां एजाज़ जे क़त्ल थियण वारे वाक़े जी ॿीहर जांच लाइ घरू सेक्रेटरी वटि दरख़्वास्त जमा कराए छॾी। घरू सेक्रेटरी SSP सखर इरफान समूह जी दरख़्वास्त ते IG सिंध मुश्ताक महर खां राय तलब करे वरिती। सखर पुलिस जी तहवील में मुबैना तशद्दुद दौरान वकील एजाज़ आराई क़त्ल थी वियो हो। ॿिनि DIG तरफ़ां कयल जांच रिपोर्ट में SSP सखर ऐं ॿियनि पुलिस ऑफिसर्स खे वकील जे क़त्ल जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो हो। हैदराबाद जे फरीदाबाद वारे इलाक़े में कारखाने अंदरि गैस भरिजण सबबि 3 ॼणनि जी हालत ख़राब। हिकु पोरियत इस्पताल नियंदे फ़ौत। पुलिस जो चवणु आहे त कारखाने में जनरेटर जी गैस भरिजी वई हुई, जंहिं सबबि पोरियतनि जे बेहोश थियण जो वाक़ियो पेश आयो। बेहोश थियलनि में कारखाने जो मालिक बि शामिल। पिरियालो शहर में नारी कारहें जी तोहमत में मुड़ुस हथां क़त्ल। झुगी पाड़े में जवाबदार नादिर शेख पंहिंजी ज़ाल शमशाद खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। वारदात बाद जवाबदार फरार। नारी जो लाश इस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। इलाक़े वासियुनि जो चवणु आहे त नारी खे कारहें जो इल्ज़ाम हणी क़त्ल कयो वियो। पुलिस तरफ़ां जवाबदार जी ॻोल्हा जारी। ऐं सखर में लालची ॾाॾे यतीम पोटी खे विकिणी छॾियो। अदालती हुकुम ते पुलिस कार्रवाई करे ॿारड़ी खे बाज़ियाब कराए वरितो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच ॿारड़ी खे अमड़ हवाले करे छॾियो। नींगरी जी अमड़ सिंध हाई कोर्ट में धीउ जी वापसी लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। पुलिस जो चवणु आहे त ॿारड़ी खे पंहिंजे ॾाॾे लालच में अची विकिणी छॾियो, जंहिं बाद नींगरी जी शादी कराई वई हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।